पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। जीजा हुकुम कयो छो घुरायो अथव? सूबेदार दोदे जे भाउ ढोलूअ बाख खे अगवा कयो आहे ऐं बदिले में वरी कामोरीअ जो संग थो घुरे। पोइ असांखे छा करणु घुर्जे जीजा? जीअं तव्हां चओ। सूबेदार तू ढोलूअ खे गिरफ़्तार करे कहिड़ी बि सूरत में बाख खे आज़ाद कराए, पर जेकॾहिं ढोलू न मिले न त उन जे बदिले में उन जो को बि भाउ सोघो कर, पोइ भले उहो दोदो ई छो न हुजे। पर जीजा मां पुछी थो सघां त जॾहिं असां ढोलड़ ऐं दोदे खे गिरफ़्तार करण ईंदा हुआसीं त तव्हां मोटाए छॾींदा हुयो ऐं हाणे वरी तव्हां ई था हुकुम ॾियो त दोदे ऐं ढोलड़ खे गिरफ़्तार कयो। हा सूबेदार, उहो वक़्तु ॿियो हो, ही वक़्तु हाणे ॿियो आहे। ईअं सम्झ त वक़्त जी ॻाल्हि आहे। हाणे तूं वञी कम सां लॻ। जी जीजा, मां अॼु ई अॼु हिन ढोलड़ खे गिरफ़्तार कयां थो। हा, देर न कर। भाॼाई सुखा का परेशानी आहे छा? हा, हिकु परेशानी आहे। अलाए कहिड़ी? अदा शेरल आयो हो दोदे सां मिलण। दोदे जो ऐं अदा शेरल जो चोट जो तकरार पियो हले। बसि मां तुंहिंजी ॻाल्हियुनि में दोदे खे ॿुधाइण ई विसारे छॾियो त को अदा शेरल आयो हो। इन करे मां ॾाढी परेशान आहियां। मतां ठहण आयो हुजेसि। भाॼाई अंदरि में इहे वहम न विहारींदी कर। जेकरे तोखां ॻाल्हि विसरी वई आहे त ख़ैरु आहे। अदा दोदे सां अदा शेरल ज़रूरु मिलंदो ऐं रब कंदो त ॿई ठही वेंदा। आमीन। बाख तुंहिंजी दुआ मां इहो थो साबित थिए त तुंहिंजी दुआ ज़रूरु क़बूल थींदी। हा भाॼाई, ॿुधो आहे त रब साईं नेक दुआऊं जल्दी पूरियूं कंदो आहे। ॿियो ख़बर पाण खे मुड़ुस माण्हू सम्झी पिया घुमो। वार सॼी टेकण ते पाण खे तव्हां मुल्क जो वाली पिया सम्झो। ढोलण तूं छा थो सम्झी? असांजो रेस वारिस खान निंड सुतल हूंदो? हरगिज़ न। असां हिते आहियूं रेस वारिस खान जी निंड फिटल हूंदी। ढोलण तूं ॾिसजांइ, रेस वारिस खान असांखे कंहिं बि तरीक़े सां तोखां आज़ादु कराईंदो ऐं तूं ॾिसंदो रहिजी वेंदे। इहा तव्हांजी भुल आहे त मां को तव्हांखे आज़ादु कंदुसि। हा, बाक़ी इहा तव्हांजी सही ॻाल्हि आहे त तव्हां हिते आहियो ऐं हुते न वारस जी निंड फिटल हूंदी, पर हिन वारस खे कामोरी मुंहिंजे हवाले करणी पवंदी, पोइ तव्हांखे भल वठी वञे। हेलो, ज़रूरु पंहिंजनि चमचनि खे आज़ादु कराइण जे लाइ मूंखे लाज़िमी तूं कंदे, पर यादि रख वारस, मूं आॾो केतिरो बि गिड़गिड़ाईंदे न, पर पोइ बि कमु कोन थींदो। ऐं सुठो हिन में अथई त फ़ोन बंदि कर। ॾिस वारस खान, तूं ई हरगिज़ न कंदे। मां हाणे जो हाणे चने सरे भूरे खे आज़ादु थो कयां। हा, मां हिननि खे आज़ादु थो कयां मां हिननि खे। वालो हथियार खयो अथई, लाइसेंस अथई? बाबा लाइसेंस हथियार घर पियो आहे। हथियार ॾे। जेसी ताईं लाइसेंस मिले तेसी ताईं गैर कानूनी हथियार खणण जे शक में मां तोखे थाणनि जो सैर कराईंदुसि। सूबेदार साहब, तूं असांखे ईअं थाणनि खां न ड्रिजाड़।
तो ॿुधो हूंदो त जेल बि जवाननि लाइ ठहिया आहिनि। कमाल आहे। अड़े हिकु गैर कानूनी हथियार हथ में खणी ऐं मथां वरी पुलिस सां मोहमारी थो करी। हाँ, इहो कमु त भलो थियो। इहो ड्यूटी अटका जो केस आहे। सूबेदार साहब, जेतिरा बि केस ठाहिणा अथई ठाहे वठि। जेकॾहिं असांजो मथो ख़राबु थियो न त इहा वर्दी बि हथु कोन ईंदे, ईअं घर हलियो वेंदे। ॾिसो दादा, वठोसि। असां पुलिस वारनि सां ईअं थो ॻाल्हायूं। वठोसि। खबरदार, जिते आयो इते ही बीह रहो। तोता बस सावल बस। तो कंहिंखां पुछो, कंहिंखां पुछी हिन राकास खे हिते वठी आयो आहीं। तोता शेरल खे सॼी ख़बर पइजी वई आहे त शेरल जे भाउ ऐं पीउ जा कातिल दादनि वारा आहिनि। सावल, सावल तूं ॿार न थी। हिन जो ढंग आहे, ढंग। ही दादनि सां मिली करे मूंखे मारण जी साज़िश सिटी आहे त जीअं ही मूंखे आसानी सां मारे उन ॾोह जो पलांद करे। सावल, जेको ॾोह मूं कयो ई न आहे। ही मकार धोखेबाज़ आहे। अड़े मूं त हिन ते पंहिंजी जान कुर्बान कई, पर ही वञी मुंहिंजे दुश्मननि सां मिलियो। दोदा, बुते जेके इल्ज़ाम हणा थी न हणी छॾ, पर खुदा जे वास्ते मूंखे गद्दार ऐं धोखेबाज़ न चव। मां न आहियां धोखेबाज़। मां मञा थो त मूंखां भुल थी वई आहे। मां अणॼाणाई में जज़्बात जे वहकरनि में वही उन्हनि माण्हुनि सां वञी भाकुर पाता जिन माण्हुनि जा हथ मुंहिंजे भाउ ऐं मुंहिंजे पीउ जे रत सां रंगियल हुआ। मां तोते सां एतिरी जुठ कई, ढोलण ते इल्ज़ाम हयां, पर जॾहिं मूं पंहिंजे कननि सां हुननि जा इक़रारी बयान ॿुधा, पोइ मूंखे ख़बर पई त मुंहिंजे भाउ जा, मुंहिंजे पीउ जा कातिल उहे आहिनि। एतिरे क़दुरु मूं ॿुधो त हू चवनि पिया त सालार ख़ान चयो आहे त शेरल खे मारे शेरल जो लाश तोते ॾांहुं तोहफ़ो करे मोकिलियो। पर जंहिं वक़्तु इहो सभु कुझु मूं पंहिंजे कननि सां ॿुधो न, उन वक़्तु मुंहिंजे हथनि में हथियार कोन हा। पर अॼु मां पंहिंजी धरतीअ जो कसम खणी थो चवां त मां पंहिंजे भाउ ऐं पंहिंजे पीउ जे कातिल खे ज़िंदा कोन छॾींदुसि ऐं उन्हनि खां सारंग जे रत जो हिसाब बि वठंदुसि, छो त सारंग मुंहिंजो बि भाउ हुयो। ॾिस तोता, शेरल वापसि आयो अथई। यार दोदा, मूंखे माफ़ कर। तूं मुंहिंजो दोस्त न पर भाउ हुए, भाउ। हाणे ॻाल्हि ॿुध, मां त किनो हा न, तूं त सुठो आहीं न। पोइ दोदा मूंखे भाकुर पाए, मूंखे शेरल यार सॾ न। जेकॾहिं तूं मूंखे माफ़ न कंदे न त मां निंदण खां थी मरी वेंदो साईं, मरी वेंदो साईं। पर मां कीअं मञा त तूं सही थो चवीं, सचो आहीं। जेकॾहिं मां कूड़ो हा न त मां 5 ताईं ॻणियां थो। जेकॾहिं तोखे यकीन न आयो न त 6 खे ॻणण खां पहिरियां पंहिंजो पाण ते फायर करे इन ज़िंदगीअ जो
पंहिंजे ई हथनि सां अंत आणे छॾींदुसि। पर पोइ मुंहिंजे लाश ते वेही पार न कढिजांइ। न शेरल, इहो सही न आहे। जेकॾहिं दोदो तोखे अञा बि कूड़ो सम्झे थो न, त पोइ छॾ दोदे खे। ही सचो। पर यार शेरल, मां तोखे ईअं करणु कोन ॾींदुसि। शेरल, मां ॿियो शेरल किथां आणींदुसि? हिकु न शेरल, न न अटी परे थी सांवला। मां चवां थो अटी परे थी। बतो दा 3 4 5 न तो जा यार, न सच्चो आई, सच्चो आई। माना त मेराब गिरफ़्तार थी वियो आहे। मां त चवां थो हलो थाणो भञी मेराब खे आज़ाद था करायूं। पत्थर दिल 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 पत्थर दिल। दयाणीअ धकु मारे या खारे, ए रब साईं ॻोठ जूं हालतूं सही न आहिनि। मुंहिंजे पुटु सांवल ऐं मुंहिंजी धीअ कामोरीअ जी पारत थी। मुंहिंजे घर ते रहम जी नज़र फ़रमाए। हाणे मूं में वधीक सूर सहण जी सघ न आहे रही। उहो ॾींहुं हूंदो हुयो त असांजो घर भरियो सरियो हूंदो हुयो। ख़बर न आहे अलाए कहिड़े निभागे नज़र लॻी वई जो असांजूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं। ॾिसंदे ॾिसंदे घर ख़ाली खंडर जियां बणिजी वियो। मुंहिंजा मालिक साईं असांजी पारत अथई। अचु रबू अचु। ये त ख़बर आहे अॼुकल्ह अकेलो जाठाण थो वधे, साथी छॾे विया थी या? दादा न, तूं मुंहिंजे साथियुनि जी गिनती छॾ, सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधा बाख काथे लिकाई थी। रबू तोखे न साथियुनि जो फ़िकिर आहे न ई रहिस संघार खान जो फ़िकिर आहे। बाख जी गिनती एतिरी तोखे छो आहे? दादा न उन करे बाख मुंहिंजो प्यार आहे। सुठो इन्हीअ में थी त बाख मुंहिंजे हवाले कर। रबू बाख खे दोदे वारनि खयो हूंदी छो त बाख मूं वटि कोन्हे ऐं मां दादन तोखे बाख हासिल करण खां अॻु में ई अॻिले जान मोकिलींदुसि। छो त दादन दुश्मननि जा दंग लताड़े लॻंदो आहे। दादन झल पेर, हाणे तोखे ख़बर पवंदी त अॻिले जान केरु थो वञे। अरे दे रबो ईअं मरी वेंदे जो कंहिंखे ख़बर ई न पवंदी। हा रबू हथ खण त गुनाह माफ़ थियनि। रबू अॼु तुंहिंजो लाश कुत्ता बि न खाईंदा। ॿुध ॿुध रबू ॿुध, मुंहिंजा साथी तोखे मारण लाइ कीअं था ऐलाने जंग कनि। दादा न ऐलाने जंग जो माथो कयां। अॼु तुंहिंजो कहिड़ो बि साथी मूंखां बची न सघंदो छो त रब कारी कैरेक्टर आहे जंहिं जिस्म ते अचे कटे फाड़े चीरे छॾे। दादा न वारो कर, मूंखे गोली लॻी आहे। दादा न हाणे खण पंहिंजे भाउ खे दिल्लीअ में वेड़े।
मूंखे बि गोली लॻी आहे असांखे बचा रबूअ खे पोइ बि ॾिसंदा मरी वियासीं त रबू फतेह जा जशन मल्हाईंदो रबू तोॾे इहो हिसाब रहियो तोॾे इहो हिसाब वरी मिलंदासीं दादा ना काॾे थो वञे तोॾा सुल्तान संभाल पाण खे हाणे इन सालार जे सॼे कूड़े अन्ना खे ख़तम करे छॾींदासीं। तोदा हाणे इन सालार ऐं सालार जे वाठनि खे पंहिंजे कयल हिक हिक ज़ुल्म जो हिसाब ॾियणो पवंदो। हा शेरल, सालार खान सां गॾु उन जे कमीने फाटे वारिस जेको असां सां ॾाढ कयो आहे न, उन जो हिसाब वठण जो वक़्तु अची वियो आहे। हाणे असांखे अहिड़ी जंग जुटणी आहे जो इन सॼे ॻोठ मां ज़ुल्म जो माहौल ई ख़तम थी वञे ऐं इहो सालार संघार ऐं इन्हनि जो कमीनो फाटियो वारिस जीअं नेस्तो नाबूद थी वञनि। दोदा सालार खान संघार खान खे मिल्कियत जे करे क़ैद कयो आहे। हाणे असांखे संघार खान खे आज़ाद कराइणो पवंदो। न शेरल, असां उते न हलंदासीं। असांखे अॻ में सालार जो अंत आणणो आहे ऐं इहो कमु पुलिस जो आहे त संघार खान खे आज़ाद करे जेल हवाले करे। हा मेरा ख़ैर त आहे? ठीकु आहे मेरा, मां तोखे पुलिस खां हाणे जो हाणे थो छॾायां। माना त मेराब गिरफ़्तार थी वियो आहे। मां त चवां थो हलो थाणो भञी मेराब खे आज़ाद था करायूं। न संभल न, असां कानून खे हथ में कॾहिं बि न खणंदासीं। हर कमु कानून मूजिबि कंदासीं। संभल दोदे जी ॻाल्हि बि सही आहे। चिरल, हाणे तूं छा थो चईं? कहिड़ो हुकुम थो करीं? दोदा हाणे हल तली दादन ऐं उन्हनि जे साथियुनि खे ख़तमु कयूं जिन मूंसां धोखो करे मूंखे कापारी धक हयो आहे। अचो। परेशान न थियो ॼाण पातो डॉक्टर वियो आहे सोढो घबराने का भी जरूरत कान्हे का। हा यार दादा न जल्दी कर, मुंहिंजी रत घणी वई थी, मां मरी न वञा। हा दादा न जल्दी डॉक्टर खे घुरा किथे मां ख़तम न थी वञा। दिल न हारियो, पहिरियों तव्हां ठीकु थियो पोइ इन दुश्मननि खे बि ॾिसंदासीं। छो त दादन दुश्मननि जा दंग लताड़े लॻा। अॼु खां पोइ इन्हनि रेसनि जी चापलूसी ख़तमु करणी पवंदी। आए वई ॾींहुं उन्हनि जा नाजाइज़ कम करे उन्हनि खे ख़ुशि थो करियां ऐं पोइ बि वरी असांजी का बि इज़त नथा कनि। उन्हनि बसि असांखे पैसे जो ग़ुलाम सम्झियो आहे। छा असांजी का इज़त नाहे? हाणे मां उन्हनि सालार खान, संघार खान ऐं वारिस खान खे ॿुधाईंदुसि त कानून छा आहे। हाणे मां उन्हनि जी इहा कान कोन कढंदुसि। हाणे इन्हनि रेसनि सां दमादम मस्त कलंदर थींदी। हाणे उन्हनि रेसनि खे ॾींहं जा तारा ॾेखारींदुसि, ॾींहं जा तारा। इन दया जे मथियां हथियार न रखायो ऐं सावण ॾे फ़ोन न करायो आहे त असां फ़ैसिलो हाराए वञूं। वरी हिकु चकर ॿीहर इहा अम्मा साईं मूंखे हवेली मां धिका ॾेई ॿाहिरि कढियां। शर्फू वीचारो त गुज़ारे वियो, बाक़ी बचो आहे सुल्तान, उनखे हर शहर पहुचायूं। पत्थर दिल 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 पत्थर दिल।
ही छा ढोलण तव्हांखे ॿधी ऐं कामोरी खे अगवा करे वियो। इहो ढोलण ॾाढो बुरो कयो आहे। हा रे सर, ढोलण पंहिंजे मौत खे सर कयो आहे। जने सर बोरा इन ढोलू खे ख़बर ई न आहे त मां पंहिंजी शिकस्त खे कामयाबी में कीअं तब्दील कंदो आहियां। तव्हां ॿिनी ॾिठो त अम्मा साइण खे बेवकूफ़ बणाए असां आबदार फ़ैसिलो कीअं खटियो। उन ॾींहुं जेकर तव्हां ॿई इन दया जे मथियां हथियार न रखायो आहे ऐं सावण ॾे फ़ोन न करायो आहे त असां फ़ैसिलो हाराए वञूं। वरी हिकु चकर ॿीहर इहा अम्मा साईं मूंखे हवेली मां धिका ॾेई ॿाहिरि कढियां। रेस हाणे वक़्तु अची वियो आहे असां गॾिजी हिन ढोलण खे ख़तमु कयूं। हा रे सर, कामोरी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन शर्त ते तव्हांजी थी सघे थी त ढोलर ज़िंदा न रहे। ढोलर कामोरी खे वठी वियो आहे ऐं इहो सांवल दयाणी इन्हनि जा रवैया असांजे तरफ़ खां मटिजी विया आहिनि। हाणे इहा शादी थींदी ढोलण ऐं कामोरी जी। पोइ रेस असां ख़ामोश वेहंदासीं या वेही सेरा ॿुधंदासीं। उन ॾींहुं न असां ख़ामोश वेहंदासीं न वरी कंहिंजा सेरा ॿुधंदासीं। बाक़ी रेस असां छा कंदासीं? तव्हां हुकुम त ॾियो। हा रे सर, तव्हां हुकुम कयो त मुल्क खे मैदान कयूं। असां हलंदासीं इन ढोलू जे निकाह में हलंदासीं। ओए इन ढोलू खे इन दुनिया मां रुख़सत करे कामोर खे खंपे खणी ईंदुसि ऐं हुनखे पंहिंजो बणाईंदुसि। ओए इन ढोलण जे मां जो इल्ज़ाम मां इन शेरल मथां आणंदुसि, छो त इहो शेरल इन ढोलण खे चिरनि वांगुरु थो ॻोल्हे। हा रे सर, ईअं असां ते केरु एतबार कंदो? असां ते सभु यकीन कंदा, छो जो इन ढोलण जे मरण खां पोइ इहो दोदो सम्झंदो त शेरल असांजे मथां लिकी वार कयो आहे। संदन दोस्ती दुश्मनी में तब्दील थी वेंदी। ॿिन्ही धुरियुनि लाइ वारिस खान जो पैदा कयल ज़ुल्म शुरू थींदो। पोइ हिननि खे ख़बर पवंदी त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾफड़ो करके त कर। वारिस खान, तूं आख़िरकार मूंखे धोखो ॾेई छॾियो आहे। मां हिन शादीअ जो इंतज़ारु कंदसि, छो त हाणे ढोलण खे मोड़ मां पंहिंजे हथनि सां ॿधंदसि। सुठा डॉक्टर इंजेक्शन त कई आहे संगत खे, पर डॉक्टर चए थो त ख़तरे जी ॻाल्हि आहे। उहो छा ख़्यालु आहे? संगत खे शहर खणाए हलूं? हा दादा न, मां त चवां थो डॉक्टर जी सलाह वठिजे। शर्फू वीचारो त गुज़ारे वियो, बाक़ी बचो आहे सुल्तान, उनखे यार शहर पहुचायूं। सुठा, शर्फू मौलाई त मारिजी वियो। तूं हाणे हीअं कर, डॉक्टर खे छॾिया त सुल्तान खे खणाए हलूं शहर। सुल्तान लाइ सिर बि हाज़ुर आहे, छो त दादनि दुश्मननि जा दंग लताड़े लॻंदो आहे। संगत लाइ सिर बि हाज़ुर आहे। तूं डॉक्टर खे छॾिया। ठीकु आहे। अॼु मूंखे हैरत आहे त DIG साहब पाण ॻाल्हायो। साहब ख़ैर में ॻाल्हायो अथई? DIG साहब मूंखे फ़ोन करे सभु अख़्तियार ॾेई छॾिया आहिनि त मां सालार ख़ान सां गॾु संघार ख़ान ऐं वारिस ख़ान खे बि गिरफ़्तार करे सघां थो। पोइ त साहब सालार ख़ान ऐं वारिस ख़ान वारा त ॾाढो परेशान थींदा। मां बि इहो ई थो चाहियां त मां उन्हनि जूं निंड्रूं हराम करे छॾींदुसि। उन्हनि सदाईं मुंहिंजूं निंड्रूं हराम कयूं आहिनि। हाणे मां उन्हनि जी ग़ुलामी कोन कंदुसि। अचो त उनजे मथां थाली कड़कऊं। अचो मूंसां। अम्मा ॿुधो आहे त ढोलण जीजा जी हवेली मां भेण कामोरी खे आज़ादु कराए हिते छॾे वियो आहे। भेण कामोरी किथे आहे? पुट, मूं दोदे पुट सां मिली करे कामोरी ऐं ढोलण जी शादीअ जो ऐलान कयो आहे।
तूं भली जुमे जी शाम ढोलण ऐं कामोरी शादीअ में जीजा खे घुराए कामोरीअ खे मूं अंदरि वनवाह में विहारे छॾियो आहे। पर अम्मा जीजा त असां ते बाह जीअं बरंदी हूंदी, मां हुन ते कीअं वञा? सावल पुट, तूं इहो फिकुर न कर त जीजा नाराज़ थींदी। तूं वञी वॾड़नि जूं रस्मूं निभाए। असांजो हवेलीअ ते काज जो सॾु ज़रूरु वेंदो। अम्मा मां वेंदुसि त सही, पर किथे हिन वारिस सां टकर न थी पवे। धयाणीअ धकु मारे या खारे, मुंहिंजी तोखे इजाज़त आहे। सिर्फ़ु वञई त भले वञे, पर वारिस खां न घबराइजांइ। ओला रही त हणी कढजांसि। ठीकु आहे अम्मा, तूं मूंखे इजाज़त ॾिनी आहे त अहिड़ो त हशर थो कयांसि जो सॼी उमिरि यादि कंदो। चरबो अच, असांखे पाण तुंहिंजो बेचैनी सां इंतज़ार आहे। चनी सर दरी पासो कयो, हिनमहिल मां बाख जी ॻोल्हा में आहियां। रबू, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं एॾो बाख लाइ छितो छो थी पियो आहीं? हा रबू, बाख तुंहिंजी थींदी छा आहे जो एतिरो जज़्बाती थियो आहीं? मूं बाख सां प्यार कयो आहे। अधी खे जन न कनि ऐं अधो वरी इश्क में अंधो। हा रबू, तुंहिंजो बाख सां छा? उहो त तोखे कहिड़ो बि नाहे कंदी। अजायो बीठो तो साकी, अॼु असां तुंहिंजो इहो साको ख़तमु था कयूं। चनी सर बुरा, हिनमहिल तव्हां ॿई मुंहिंजो दगु न रोकियो। जेको आशिक़ हूंदो आहे न, उहो इश्क में अंधो हूंदो, अंधो। इन थिए त मां पंहिंजो होश विञाए वियां। भलो अथव त मुंहिंजो रस्तो छॾे ॾियो। न रबू न, अॼु तुंहिंजो अहिड़ो त रस्तो रोकियो आहे, हितां तोखे सिधो अॻे जान मोकिले छॾींदासीं। हा रबू, त पोइ भर कलमो। त पोइ तव्हां बि कलमे पढ़ण जी तयारी कयो।